नाज़रीन, टंडो मोहम्मद खान में रमज़ान शरीफ के मौके ते ज़िले इंतजामिया तरफ़ां वापारी तंज़ीमुनि जे सहकार से हफ़्ते में एक ॾींहुं लॻंदड़ रमज़ान बचत बाज़ार आवाम के को भी लाभ न ॾेई सघी है। तफ़सील ॾिसूं था टंडो मोहम्मद खान खां। न्याज़ ख़ासकली जी रिपोर्ट। टंडो मोहम्मद खान में रमज़ान शरीफ के मौके ते ज़िले इंतजामिया तरफ़ां वापारी तंज़ीमुनि जे सहकार से हफ़्ते में लॻंदड़ रमज़ान बचत बाज़ार में आवाम के को भी लाभ हासिल न थी सघियो। को भी रिलीफ न हुअण करे आवाम बचत बाज़ार जो रुख ही न कयो। रमज़ान के महीने दौरान ज़िले इंतजामिया न ही को महंगाई ते ज़ाब्तो आंदो ऐं न ही हफ़्ते में एक ॾींहुं लॻंदड़ बचत बाज़ार में आवाम के को फ़ाइदो नसीब थियो। उन हवाले से मेहरान टीवी तरफ़ां आवाम का पिण वीचार वंडिया विया। जेके वापारी आहिनि ये तक़रीबन उहे रेट पिया हलाइनि जेके असांजे टालपुर कॉलोनी नसीराबाद या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इन खां वधीक सस्ता जेके आहिनि शरबत मिलनि पिया या ॿिया जेके खाइण पीअण जूं शयूं आहिनि उहे मिलनि पियूं। अंदरि वञण में मूं वरी वापारियुनि खां पुछा कई त बाबा हीउ जेको तव्हां शरबत ते 380 रुपया पिया ॾियो इहो टालपुर कॉलोनी में त आम वापारी 375 रुपया था हलाइनि। वरी चवण इन्हनि जो इहो आहे त बाबा उन्हनि वापारियुनि जेको आहे उहो स्टॉक करे रखियो सियारे में, तॾहिं इन जो माल जो रेट न हो। अॼु रेट जेको आहे सो ॿियो रेट आहे ऐं उन रेट जे हिसाब सां जेको आहे सो असीं हिते माण्हुनि खे रेट पिया ॾियूं। बाबा टालपुर कॉलोनी में उहो शरबत 380 रुपया, 75 रुपया, बचत बाज़ार में उहो 380 रुपया। हाणे अहिड़ी आहे बचत बाज़ार। हाणे माण्हू इंतज़ारु कनि त बाबा खमीस जो ॾींहुं कॾहिं थींदो। बाबा खमीस जे ॾींहुं थियण खां पोइ बि हिते जेको आहे अचनि त 2 बजे जेका मार्केट बंदि थियो वञे थी। हालांकि जेको दिहाड़ीदार तबिको आहे उनखे शाम जो दिहाड़ी थी मिले, कमु ख़तमु थियण खां पोइ 5 बजे उनखे तारीख़ मिले ऐं उहो 2 बजे उन्हनि खां सामान खी वठे। हालात अहिड़ा लॻा पिया आहिनि जो माण्हू हिकिड़ो वेलो खाइण जहिड़ा बि कोन्हनि। पर हीउ हिकिड़ो वेलो पहिरीं बचाए हिननि जी बचत बाज़ार मां साफ़ ड्रामे जे अंदाज़ में जेका बचत बाज़ार लॻाई अथनि असीं सम्झूं था इहा बचत बाज़ार जेका आहे इहा माण्हुनि खे को बि सहूलियत नथी ॾिए। तॾहिं ॾिसो का रश ई कोन्हे। इन खां वधीक त नादरा सेंटर ते इनकम सपोर्ट प्रोग्राम ते ताईं वञो उते माण्हू हिक ॿिए मथां चढ़िया पिया आहिनि लठूं ढुका छो जो उतां माण्हुनि खे कुझु न कुझु मिलण जो आसरो आहे। हितां माण्हुनि खे का बि शइ मिलण जो आसरो कोन्हे, का बि सस्ताई कोन्हे का। सिर्फ़ु 4 मनपसंद वापारी ही 5-6 स्टॉल लगाए ऐं टंडे मोहन खान पूरे के जेको आहे हिननि माना वठ वठा करे ॾिए असांजो माण्हुनि खे वॾो रिलीफ ॾेई छॾियो। माण्हू नज़र कोन थो अचे। ऐं हाणे चकर लॻाए माण्हू को कोन्हे। कुझु शयूं आहिनि जिन ते आहे 2-2 रुपए जी बचत, बाक़ी तक़रीबन उहो ई हाल साॻियो आहे। उहो त इन बचत बाज़ार जो पर सॼे जो बेड़ो ॿुधो पियो आहे। जिते असां वञूं था लिस्ट चेक करियूं था लिस्ट तहत सामान कोन था ॾियनि, को बि सामान कोन्हे ऐं इंतिज़ामिया निंड में सुतल आहे। हिन भलारे महीने में घटि में घटि असां करोड़नि जी तइदाद में भले खाइनि पिया पर घटि में घटि रमज़ान शरीफ़ जे महीने में त ख़्यालु कर त ॿुधाए चवंदा शैतान रमज़ान में ॿधियलु आहे। ऐं त चवंदा शैतान ॿधियलु कोन्हे, शैतान खुलियल आहे। बचत बाज़ार जो मसइलो हूंदो रमज़ान जो वधारो महीनो आहे। तव्हां हिन मुल्क खे छॾे ॿियनि मुल्कनि में जिते वेंदा तव्हांखे हिन महीने में 30 खां 40% अवामी जेके रोज़मर्रा जी शयूं तव्हांखे बचत मिलंदी। हिते हिन पंहिंजे मुल्क में का बचत नाले रुॻो ठगी आहे का शइ कोन्हे। ताजरान फेडरेशन वारा चङ मुड़िस इहो पटको ॿधी करे नवनि ऑफिसरनि खे लुंकियूं अजरकूं पाराए ख़ुशामदूं करे उहे रेट रखी उहे ई कट्टा अटे जा ऐं खंड जा रखी चवनि था त असां ताजरान फेडरेशन वारा असां जेको आहियूं हॾ ॾोकी आहियूं ग़रीबनि जा मिसकिननि जा उन्हनि मिसकिननि माण्हुनि खे रिलीफ ॾियण आहियो। बाक़ी हाणे जे अगरि खमीस जो ॾींहुं आहे इन में असांखे ग़रीबनि खे रिलीफ ॾियणो आहे। रिलीफ माशाल्लाह इहो आहे त हिते खुनारी ॻाल्हि सिंधी में चइबो आहे को माण्हू बि कोन्हे को। ॾिसो तव्हांखे का रश हुजे को माण्हू हुजे जेको बचत बाज़ार मां को फ़ाइदेमंद थियण आयो हुजे दादा मूंखे ॾेखारी न जे न त पोइ ताजरान फेडरेशन वारनि खे चवंदसि ख़ुदा इहो पंहिंजा टपड़ 3 टपड़ खणो ॿधो वञी ॿिए पासे वञी पंहिंजी ख़ुशामद वञी ॿिए पासे वञी करो। ग़रीबनि खे को बि तव्हां फ़ाइदो अञा ताईं न ॾेई सघिया आहियो। एसि ताईं मुंहिंजो आहे त डिप्टी कमिश्नर खे गुज़ारिश कंदसि त महिरबानी करे प्राइस कंट्रोल ते जेको आहे कंट्रोल करे माण्हुनि खे उहो ई रिलीफ ॾियो। असां सम्झूं था त माना हीअ तव्हां ॾिसो पिया जेकी बचत बाज़ार लॻी आहे इन में रिलीफ आवाम खे काई कोन्हे। अंदरि वञी ॾिसो त सही तव्हांखे नज़ारो पाणे ॾिसण में ईंदो। अगरि रिलीफ मिलियल हुजे हा त रश हुजे हा आवाम खे। बाक़ी अंदरि जेके रेट्स लिखा पिया आहिनि रेट्स जेको अटो यूटिलिटी स्टोर खां 800 रुपए में मिलंदो उहो अंदरि तव्हांखे मिलंदो 1100 रुपए में। जेकी जामेश्वरी जी बोतल ॿाहिरि तव्हांखे 380 में या 400 में मिले थो, अंदरि ख़ाली लिखत में लिखियल आहे पर चवंदे त 380 जी इहा रिलीफ कोन्हे। रमज़ान बचत बाज़ार के हितां जी आवाम मुकम्मल रद्द कंदे डीसी टंडो मोहम्मद खान का मुतालबो पिण कयो त रमज़ान के महीने में सिर्फ़ 4 ॾींहं बचत बाज़ार रखाए आवाम सां मज़ाक कयो वियो आहे। उन लाइ बचत बाज़ार के रिलीफ लाइक बनाए उनके रेगुलर कयो वञे। कैमरामैन गुलाम मोहम्मद सिंधी सां गॾु न्याज़ ख़ासकली मेहरान टीवी टंडो मोहम्मद खान।